नाज़रीन, नसीराबाद में ज़रिए पानी की खोट ख़िलाफ़ जस्म पारां रियाज़ सांडे की अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो आहे। एहतजाजी धरणे में आबादकारनि भी शिरकत कई आहे। वधीक तफ़सील ॿुधाए रहिया आहिनि टीवी न्यूज़ रिपोर्टर अल्लाह बख्श कुरैशी। जी अल्लाह बख्श। अॼु जीएस महाज़ पारां मरकज़ी चेयरमैन रियाज़ चांडियो जी अॻवाणीअ में कंबर ज़िले समेत सॼी सिंध में ऐं ख़ासि तौर ते नसीराबाद ऐं वारह तालुके जी शाख़ुनि में ज़रई पाणीअ जी मुसलसल खोट ख़िलाफ़ मुल्क जी अहम शाहरा इंडस हाईवे ते धरणो लगायो वियो आहे। अचो खाइन मालूम करियूं त हुननि जो कहिड़ो मुतालबो आहे। हज़ारे एकड़ ज़मीन गैर आबाद थी वई आहे। हथरादू तरह धिका आहिनि आरडी चोटीअ ते ऐं पाणी बंदि कयो वियो आहे। 13 सालनि में पीपुल्स पार्टी जो इरिगेशन निज़ाम तबाह कयो आहे ऐं उन तबाहीअ जो नतीजो इहो आहे त सिंध पाकिस्तान में ग़रीब तरीन परगिणो थी वियो आहे, जितों जे शहरनि खे 2 वेलनि जी मानी जी वसियत कोन्हे। पर हीउ जेको पाणी आहे वो पानी त ॾियो त माण्हू पंहिंजे ज़मीन पोखे सघनि, 2 ॿार हुनजे अन्न जा थियनि, हुनजो जियापो उन्ही ते आहे। भई कोरोना जे करे मुल्क जी मईशत तबाह आहे। जॾहिं मईशत तबाह त ज़रई मईशत खे ताक़तवर कयो त अवाम ऐं मुल्क खुशहाल थिए। जॾहिं गुड्डू बैराज में पाणी आहे, सखर बैराज में पाणी आहे, जॾहिं कोटड़ी बैराज ते पाणी आहे त अॼु कोटड़ी जो आबादगार धरणे ते आहे। कोटड़ी बैराज जो असां सखर बैराज जा आबादगार हूं, असां धरणे ते हूं, गुड्डू जा आबादगार धरणे ते। हथरादू ब्रिज विझनि था त खंड हणी ॻोठाणनि खे ॿोड़ायूं त जीअं पाणीअ जो मुतालबो न कनि। माण्हुनि जी हथरादू खोट आहे पाणी जी, इहा पूरी वञे त माण्हू इंशाअल्लाह एहतिजाज इहो पुरअमन एहतिजाज आहे उहो पाण पूरो थींदो। अदाई पाणी जी जेका खोट आहे समूरी सिंध में आहे। समूरी सिंध सरापा एहतिजाज आहे। जिते किथे कुझु ॾींहं अवल जोई दादू में बि हुयो एहतिजाज, ऐं पर जिते किथे समूरी सिंध में जहिड़े त सखर बैराज असांजो तारो तार वहे थो, गुड्डू बैराज वहे थो, पोइ बि हिते ग़रीबनि मिसकिननि जूं जेके बि ज़मीनूं उहे गैर आबाद लॻी पइनि। हिननि जो मुतालबो आहे त जेसि ताईं पाणी न पहुचंदो असांजो एहतजाज जारी रहंदो। कैमरामैन सज्जाद कलोड़ो सां गॾु अल्लाह बख्श कुरैशी, सिंध टीवी न्यूज़, नसीराबाद।